जी तो ॿुधाईंदो 7 महीननि खां लॉकडाउन वारी सूरत हाल में तइलीमी इदारा मुकमल तौर बंदि रहा, जॾहिं त विच ते कुछ SOPs तहत खोलण जो कयो ऐं कुछ क्लास, जॾहिं त अॼु फेबरवरी 1 ऐं 2 तारीख़ खां मुकमल तौर स्कूल प्राइमरी तौर बॉयज़ हाई स्कूल गर्ल्स खुली चुका आहिनि ऐं तइलीमी सिलसिलो जारी थी चुको आहे, जॾहिं त ॿारनि जी अटेंडेंस वधी चुकी आहे ऐं स्कूल मुकमल करी कॾहिं किथे त ॿारनि में भी ख़ुशी जी लहर ऐं उस्तादनि चयो त बहितर थियो आहे। अपील टीवी सिंध समाचार थरड़ी मोहब्बत। जीअं त साईं 9 क्लास ऐं 10 क्लास जा क्लास 15 जनवरी खां खुली चुका आहिनि ऐं कल्ह जेको आहे सो 6 खां वठी 8 ताईं क्लास मुकमल। हाणे असांजो स्कूल मुकमल यानी खुली चुको आहे ऐं शागिर्द बि अचनि था। इनरोलमेंट भी काफ़ी हाणे वधंदी थी वञे। SOP जो भी असांखे ख़्यालु करिणो थो पए त जीअं शागिर्दनि जे विच में डिस्टेंस हुजे ऐं मास्क वग़ैरह भी सभिनी क्लासनि में तक़रीबन सभिनी शागिर्दनि खे पातल आहिनि ऐं उस्तादनि खे पातल आहिनि ऐं असांजो स्कूल तमामु सुठे नमूने सां स्मूथ